तव्हां इहो वाक़ियो मतां कंहिं इंग्लिश चैनल ते ॾिठो हुजे या कंहिं किताब में पढ़ियो हुजे। हिकु अजीबो ग़रीब पर हिकु हक़ीक़ी कहानी जेका असांजे ज़हन में केतिरा ई सुवाल बि पैदा करे थी त केतिरनि ई सुवालनि जा जवाब बि हिन कहाणीअ में मिलनि था। ॻाल्हि गुज़िरियल सदीअ जी आहे। हिकु हमराह जंहिंजो नालो हैरी हुडीनी हुयो, जंहिंजो पेशो जादूअ सां ताला खोलणु हुयो। हिकु आम न बल्कि हिकु मास्टर मैजिशियन हुयो। हिकु दफ़ो हिन दावा कई त हिनखे दुनिया जे कहिड़े बि जेल में विधो वञे, हे तालो खोले निकिरी वेंदो। शहर जे पुराणे जेल वारनि इन जी इहा दावा ॿुधी हिन जी चैलेंज खे एक्सेप्ट कयो ऐं हिन खे पाण वटि जेल में अचण जी दावत ॾिनी। हिन जे ताले खोलण जी महारत सॼे शहर खे ख़बर हुई। शहर जा माण्हू जेल जे चौधारी हुडीनी ऐं उन जे फ़न खे ॾिसण लाइ गॾु थी विया। हुडीनी वॾे कॉन्फिडेंस सां चयो, मां हिकु कलाक में तालो खोले ॿाहिरि निकिरी वेंदुमि, को मसइलो ई न। वॾे कॉन्फिडेंस सां हुडीनी जेल में आयो ऐं जेल जी कोठीअ में घिरियो ऐं दर बंदि कयो वियो। हुडीनी सभ खां पहिरियां पंहिंजो कोट लाथो। उन कोट खां पोइ पंहिंजे पेंट जो बेल्ट बि खोलणु शुरू कयो। तव्हांखे ख़बर आहे त हर जादूगर वटि हिकु सफ़ाई हूंदी आहे जेका असांखे जादू करे ॾेखारी वेंदी आहे। राज़ जी ॻाल्हि इहा आहे, हुडीनीअ जे बेल्ट में लिखियल 10 इंचनि जी सन्ही मज़बूत लचकदार शीख हुई। उन शीख सां उहो दरवाज़ो खोलण में शुरू थी वियो। 30 मिंटनि खां पोइ जेका ख़ुदि एतमादी हिन जे चहिरे ते अॻु हुई, उहा परेशानीअ में तब्दील थी वई। 1 कलाक खां पोइ हीउ परेशानीअ में पघिरजी वियो ऐं 2 कलाक थियण वारा। हुडीनी ताले खोलण खां हार मञी दर खे धक हणी भञणु लॻो, जेको पोइ धकनि सां खुली वियो। इहो दर खुली वियो इन करे जो दर ॿेकड़ियल हुयो। उनखे तालो ई लॻल न हुयो। पर रुॻो इहा हक़ीक़त न आहे, उहो दर सुठी तरह मज़बूतीअ सां बंदि हुयो हुडीनीअ जे दिमाग़ में। इन जो मतिलबु इहो हुयो, इहा सियाणप उतां जे गार्ड कई जंहिं हिन खे अहिड़े कमरे में विधो जंहिं जे दर खे कड़े वारो तालो न बल्कि इंटरलॉक हो। छो जो कड़े वारो तालो खुलियल हुजे त परे खां ॾिसण सां ख़बर पइजी वेंदी आहे, इंटरलॉक जे ॾिसण सां न चेक करण सां ख़बर पवंदी आहे। हुडीनीअ जे हिन वाक़िए मां घणियूं ई पॉइंटियूं सिखण लाइ मिलनि थियूं। पहिरियों त हीउ एतिरो सोचुनि में घिरी वियो जो हिन खां पहिरीं बेसिक शइ ई चेक करणु विसरी वई। ॿियो त असां कॾहिं कॾहिं पंहिंजी सोचुनि खां धोखो खाई वेंदा आहियूं। तव्हांजी ज़िंदगीअ में केतिरा मौक़ा ऐं रस्ता आहिनि जिन जा दर तव्हांजी सोच में बंदि आहिनि, पर हक़ीक़त में उहे खुलियल आहिनि। केतिरा ई दफ़ा तव्हां सोचुनि जे जेल में अड़िजी विया आहियो। ख़ुदि शनासीअ जो इल्मु ई हिकु रस्तो आहे जंहिंसां असां पंहिंजे पाण खे सम्झण जी कोशिशि करे सघूं था। असां जॾहिं बि को कमु करणु शुरू कंदा आहियूं त असांजे दिमाग़ में पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॿई ख़्याल ईंदा आहिनि। हिकु त असां पाण खे चवंदा आहियूं त असां करे वेंदासीं, ॿियो त असां पाण खे चवंदा आहियूं त असां न करे सघंदासीं। पॉज़िटिव ऐं नेगेटिव जे ख़्यालनि जी वेड़ में असां ओवर थिंकिंग में हलिया वेंदा आहियूं ऐं सोचुनि जे जेल में अड़िजी पवंदा आहियूं। नेगेटिव ख़्याल पॉज़िटिव ख़्यालनि जे मुक़ाबले में असांखे वधीक मजबूर कंदा आहिनि। अंदर ई अंदर में त तूं न करे सघंदे, हीउ कमु तुंहिंजे वस जो न आहे, तुंहिंजा कुल्हा एॾो वज़न खणण जे लाइक़ु न आहिनि, तूं इन शइ जो एतिरो क़ाबिल न आहे,
ऐं तुंहिंजी हद इहा ई आहे, तूं हिन खां अॻिते नथो वञी सघीं। ऐं आख़िरी जेके माण्हू पंहिंजे मक़सद खे पुॻा, जेकॾहिं तव्हां उन्हनि खां पुछो त उहे चवंदा तव्हांखे त असां वटि बि अहिड़ा इहे नेगेटिव ऐं पॉज़िटिव ख़्याल ईंदा। जंहिं शइ असांखे कामयाबी ॾिनी उहा आहे पंहिंजे कम खे जारी रखणु। तव्हां इन्हनि नेगेटिव ख़्यालनि खे महिरबानी चई पंहिंजो कमु जारी रखो, छो जो हुडीनीअ जे हिन वाक़िए इहा इबरत ॾिनी त बंदि दरवाज़ा सिर्फ़ु असांजे दिमाग़ में आहिनि ऐं हक़ीक़त में उहे खुलियल आहिनि। पंहिंजे अंदर में ॾिसो, किथे तव्हांजी पंहिंजी सोच ई त तव्हांजी दुश्मन न आहे बणियल।